हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं। जॾहिं पुराणो दौर हूंदो हो जंहिंमें ब्लैक एंड वाइट टीवी हूंदियूं हुयूं, जिन जी ॼमार बि वॾी हूंदी हुई ऐं मज़बूती बि हूंदी हुई। जीअं जीअं वक़्तु तरक़ी कंदो वियो, नयूं नयूं ईजादूं थींदियूं वयूं। नए दौर में टीवी जी जॻह ते अॼुकल्ह LCD ऐं LED अची वियूं आहिनि, जेके प्लेट वांगुरु आहिनि, जेके दीवार में लॻाई सघजनि थियूं। पर इन्हनि जी एतिरी ॼमार न आहे। अचो त टीवी ऐं LCD जी कहाणी खिपरो जे शहरनि सां पुछूं था। पहले भाईजान जो था ना, हमारे पास टेलीविज़न का दौर था। टेलीविज़न बहुत मजबूत और जापानी बनकर आती थी। टेलीविज़न का अभी जो है काम फ्लॉप हो गया। अभी LCD आई हैं, LED आई हैं, ये हैं बहुत नाजुक, और मतलब ये है कि कोई ज़िंदगी नहीं है, कोई टाइम नहीं है, चले तो शाम तक वरना चांद तक। अब ये है कि हुकूमत से अपील है कि टेलीविज़न का या कोई एंटरटेनमेंट थर, हम दरअसल बैठे हैं थर के हिसाब से। हमारे पास ये अथुंगो, मिठी, छाछरो, गुलाम नबी शाह, इस तरह के इलाके हैं। यहाँ कस्बों के लोग आते हैं हमारे पास। वो उनकी यही है कि हमें अच्छी चीज़ मिले, टेक्नोलॉजी मिले, रेडियो मिले, टेप मिले या टीवी मिले हमें, तो उन पे हमें प्रोग्राम नज़र आए और एंटरटेनमेंट देखें, एंजॉय करें हम, और उसका जो है हमें फ़ायदा दिया जाए। बराए वज़ीर आज़म इमरान खान से अपील है कि इसके बारे में ख्याल किया जाए। तो टीवी जो तमामु बहितरीनु हूंदो, छो उन में पाइदारी बि हूंदी, कमाई बि हूंदी। हींअर जॾहिं खां ई LCD आयूं आहिनि, हिननि असांजो माना कारोबार ते वॾो असरु विधो आहे। छो जो ही पाइदार कोन्हनि। चाइना जो एटम पियो अचे, पाइदार कोन्हनि। इन खां हींअर जे हाणे वरी अचनि पियूं LED LCD खां बि कंहिं कम जूं कोन्हनि। इन करे असांजे कारोबार ते वॾो असरु पियो आहे। टीवियुनि जो जेको कारोबार हूंदो उरूज ते हूंदो ऐं सुठो हूंदो, बच्चनि जी रोज़ी बि थी वेंदी। हींअर जॾहिं खां ई चाइना जो माल LED LCD आयूं आहिनि, त हींअर कारोबार बि ठप थी वियो। ईंदियूं आहिनि अच्छियूं कारियूं टीवियूं जो थुलियूं ऐं मज़बूत हूंदियूं आहिनि। हाणे उहे नथे अचनि। हाणे ईंदियूं आहिनि LCD जो लोकल हूंदियूं आहिनि, सफ़ा 2 नंबर चाइना जूं, जो हेठि किरी पए सफ़ा चकनाचूर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।